ॿुधो आहे त ढोलण जीजा जी हवेली मां भेण कामोरी खे आज़ाद कराए हिते छॾे वियो आहे। भेण कामोरी किथे आहे? पुट मूं दोदे पुट सां मिली करे कामोरी ऐं ढोलण जी शादीअ जो ऐलान कयो आहे। तूं भली जुमे जी शाम ढोलण ऐं कामोरी जी शादीअ में जीजा खे घुराए कामोरीअ खे मूं अंदरि वनवाह में विहारे छॾियो आहे। पर मां जीजा त असां ते बाह जीअं बरंदी हूंदी, मां हुन ते कीअं वञा? सावल पुट तूं इहो फिकुर न कर त जीजा नाराज़ थींदी। तूं वञी वॾड़नि जूं रस्मूं निभाए। असांजो हवेलीअ ते काज जो सॾु ज़रूरु वेंदो। अमा मां वेंदुसि त सही, पर किथे हिन वारिस सां टकर न थी पवे। धयाणीअ धकु मारे या खारे मुंहिंजी तोखे इजाज़त आहे, सिर्फ़ु वञे त भले वञे, पर वारिस खान खां न घबराइजांइ। ओलारई त हणी कढिजांसि। ठीकु आहे अमा, तूं मूंखे इजाज़त ॾिनी आहे त अहिड़ो त हशर थो कयांसि जो सॼी उमिरि यादि कंदो।